पाकिस्तान मेडिकल काउंसिल PMC पारा मेडिकल यूनिवर्सिटी में दाखिला मामला वरता टेस्टुनि में सिंध जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ काज़ी अहमद में सान्या बंदन एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त एंट्री टेस्ट पास कंदड़ सिंध जे सभई शागिर्दनि जी जाइ ते पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे शागिर्दनि खे पास करे सिंध जे नौजवान सां वेसाघाती कई पई वञे। सान्या बंदन ऐं समाजी अॻुवाणनि सूफ़ी मोहम्मद अमीन ओठे, MB डाहिरी, मोहम्मद रमज़ान लाशारी, हफ़ीज़ रहमान जोणो, मौला बख्श ख़ासि ख़ैली ऐं ॿियनि परहेज़ कलब काज़ी अहमद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी हरगिज़ बर्दाश्त न कयूं वेंदियूं। हुननि चयो त साॻियो एंट्री टेस्टियूं जेके अॻु में पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल पारां वरितियूं वेंदियूं हुयूं, उहे हाणे कहिड़े बुनियाद ते PMC पारां वरितियूं पियूं वञनि। हुन वधीक चयो त PMC टेस्ट जे अहिड़ी किरल अमल में मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ एक्शन खणी सख़्त कार्रवाई कई वञे। एंट्री टेस्ट ॾिनी वई आहे मेडिकल जी, जेकी PMC वरिती आहे पाकिस्तान मेडिकल काउंसिल, उन में इंतिहाई करप्शन जे करे या लापरवाही जे करे ऐं हुननि जी बेध्यानी जे करे जेके असांजे सिंध जा ॿार आहिनि उन्हनि जे रोल नंबरनि ते उन्हनि पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे ॿारनि खे सिलेक्ट कयो आहे ऐं जंहिंजे लाइ पूरे सिंध में पूरे सभिनी ज़िलनि में कराची समेत काज़ीम जा खोड़ सारा स्टूडेंट आहिनि जेके नियाणियूं ऐं जेके मुतासिर थिया आहिनि ऐं असां इन जी मज़म्मत कयूं था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।